अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी। किताब है ज़ेबुल निसा, तवील कहानी, कहानीकार महमूद मुग़ल, किस्त 10। गुफ्तगू जा छेड़ा अजीब हुआ। असीं शायदि उन्हनि खे हथ करण जे चकर में हुआसीं जो मथां हीअ मुसीबत अची कड़की हुई। अमां अंदरि हुई, ॿाहिरि दालान में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं। दालान असां ॾांहुं हली आयो। सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। डॉक्टर खेसि सरसरी निगाह सां ॾिठो ऐं ध्यानु मूं तरफ़ करे छॾियईं। अवां फ़िल वक़्तु हिननि खे 2 ॾींहं ॾिसो, न त पोइ को फाइनल फ़ैसिलो कयूं था। ख़ैर त आहे? हुन ॾंद कढिया। अलाए छो सॼी ॿटरी ॿाहिरि अची वेंदी हुअसि। जी, डॉक्टर हैरत सां ॾांहुं निहारियो। पुछां पियो, ख़ैर त आहे न? मतिलबु? छो पिया पुछो? छो न पुछां? हुन वरी ॾंद कढी पुछियो। तव्हांजो मतिलबु? माइट हूं? हुन हिकु विख अॻियां खईं। पुछी ॾिसोसि। डॉक्टर मूं ॾांहुं निहारियो। सम्झ में न पियो आयो त छा चइजे। अलाए ही मुसीबत कहिड़ी मुसीबत खणी करे। डॉक्टर ई मामिलो संभालियो त पोइ पुछां पियो न त छा ॻाल्हि आहे? तोसां ॻाल्हि करणु ज़रूरी आहे छा? मुंहिंजे अंदर में कुझु भड़की उथियो। असीं पाण में पिया ॻाल्हायूं न। चाचो अकबर एतिरो अख़्तियार ॾेई वियो आहे छा? डॉक्टर मामले खे सम्झी वियो। हू विच में अची वियो। ॾिसो, हीउ मरीज़ जो ऐं मुंहिंजो मामिलो आहे। अव्हां जो कुझु नथो वञे त मरीज़ सां ॻाल्हाए न, हिन सां छो थो ॻाल्हाईं? संदसि खिल ग़ाइबु थी वई। अखियुनि जा किनारा ॼण सुॼी पिया हुअसि। तूं केर बि हुजीं, केतिरो बि वेझो माइटु हुजीं, हिननि सां गॾु आयो आहीं छा? डॉक्टर गरम थी वियो। संदसि मुंहुं टामणी हणी वियो हो। कुझु लम्हा पहिरीं वारो डॉक्टर लॻो पिए कोन पए, लॻो ई कोन पए। गॾु न आयो पर आहियां त सही न। बाबा 10 भेरा हुज। डॉक्टर जो लहजो टांडा हो। वधीक टेग न कर। जंहिंजो जेको कमु आहे उहो उनखे करणु ॾे। मरीज़ सां ही आयूं आहिनि, तूं न ई आयो। लाज़मन मां हिननि सां ॻाल्हाईंदुमि न। मूंखे पंहिंजे माठ ते कावड़ अची रही हुई। छा हो जो मूंखे बेवस करे रहियो हो? शायदि अंदर खे उहो बि डपु हो त मतां का सिचुएशन न खड़ी थी वञे। हीउ त बेहया माण्हू आहे, कुझु बि करे सघे थो न। त हुनजे साम्हूं ॻाल्हाए न। हिते अकेलो छा मक़सदु आहे? संदसि सोच साम्हूं अची वई हुई। मुंहिंजे अंदर में भड़को तेज़ थी वियो हो। तूं केरु आहीं उहो पुछण वारो? हां, मां डॉक्टर जे अॻियां निकिरी आयुमि। तोखे कुझु नथी चवां त दिमाग़ तो ख़राबु थिए छा? हां, मुंहिंजी झुल ते उहो हैरान थी वियो हो। खेसि अंदाज़ो त हो, पर शायदि एतिरो न हो। उन पाण संभालियो। ज़ुबान संभाले ॻाल्हाए मूंसां। ज़ुबान तूं संभाल ऐं हाणे हल हितां। उहो अलाए मूं पे ॻाल्हायो, अलाए कंहिं ॿिए। लफ़्ज़ बाहि थिए निकिता पए। तोखे बर्दाश्त कयां थी त उनजो मतिलबु इहो न आहे त डिॼां थी तोखां। अॻु बि चयो हो मां न, मुंहिंजे मुंहुं न लॻंदो कर। वरियो फिरियो थो अची। छा थियो जो डॉक्टर साहिब सां ॻाल्हाइण बीठे? तुंहिंजो कमु? शुक्र जो माण्हू कोन हुआ। रश हाणे हिन तरफ़ न हुई। डॉक्टर वरी बि ॻाल्हि संभाली हुई। ॾिसो, तलख़ी पैदा न कयो ऐं न ग़लति सम्झो। हुन डॉक्टर जी ॻाल्हि कटी हुई। तूं विच में न आ। असांखे निबिरण ॾे। छा निबिरंदे तूं? मुंहिंजी कावड़ बसि हाणे अलाए छा हुई। छा निबिरंदे तूं? हां, तो में दम आहे? वॾो आयो आहे निबिरण वारो। डॉक्टर अलाए छो मूंखे अणल खे इशारे सां परे कयो ऐं संदसि साम्हूं अची बीठो। तोखे औरत ज़ात सां ॻाल्हाइण बि नथो अचे ऐं तूं वेठो एॾी बक करीं? हां, मां वेठो तोखे बर्दाश्त कयां ऐं तूं मथे ते पियो चढ़ीं। हितां हल हितां। ठीकु न पियो करीं तूं डॉक्टर। हुन ॿाहूं खुंजियूं। तूं नथो सुञाणी मूंखे। डॉक्टर खेसि घूरियो। मां ई ठीकु थो सुञाणां तोखे लाल खान। ऐं जेके दवाऊं तूं खाईंदो आहीं उहे बि मां ई सुञाणां। हुन सीनू संदसि साम्हूं कयो। वधीक कुझु न कुझु हितां हलियो वञ। तोखे ख़बर न आहे मां छा थो करे सघां, ऐं तोखे ख़बर न आहे त मां छा थो करे सघां। डॉक्टर जो लहजो थधो थी वियो। अलाए छो पंहिंजो पाण में मोटी आयो। अव्हां वटि हलो, मां अचां थो। हुन मूंखे इशारो कयो, थोरो हिन सां अकेले में ॻाल्हायां। तव्हां भली अकेले में ॻाल्हायोसि, मूंखेसि चयो।
पर मूंखे थोरो साम्हूं ॻाल्हाइण ॾियो, ॾालण खां ॾिठुमि। मूंखे अकेलो न सम्झ ऐं उहो बि न सम्झ त मूंखे को अॿे जी मदद हासिलु न आहे। हिन महिल कंहिं जहिड़े फ़साद जे चकर में न आहियां, उन करे टरी थी वञाए। पर यादि रख, हर भेरे ईअं कोन थींदुई। मां हथु खणंदे देरि न कंदीमांइ ऐं अहिड़ी मार कढंदीमांइ जो सॼो जग ॾिसंदुई। तव्हां अंदरि वञो। डॉक्टर जो लहजो गरम थी वियो। मां खे छा थो चवां? मार कढंदीअ जो मूं ॼण चूड़ियूं पातियूं आहिनि, हुन औरतुनि वांगुरु ॻाल्हायो। उहो त वक़्तु ॿुधाईंदो त कंहिं चूड़ियूं पातियूं आहिनि। मूं रड़ कई। तोखे चूड़ियूं पातल न आहिनि त बि मां हिकु ॾींहुं ज़रूरु पाराईंदीमांइ। डॉक्टर मूंखे इशारो कयो, अमां ॾे वञो प्लीज़। हाणे महसूसु थिए पियो परियां कुझु मरीज़ असांखे ॾिसी रहिया हुआ। मुंहिंजी दिलि चयो हिन लालण खे वॼाए हिकु कन हेठि रखी ॾियां, पर अलाए छो मां अंदरि हली वियसि। हू बि अलाए छो चुप थी वियो हो। कुझु सम्झ में न आयो हो त छा थियो हो ऐं छो थियो हो। अमां वटि अंदरि मुंहिंजे अंदरां ॼण को ॿियो माण्हू निकिरी आयो हो। हीउ सभु छा हो? छो ईअं अटकिया हुआसीं ऐं छो ईअं थधाण गरमाण थी हुई? हुनखे जे झेड़ो करिणो हो त छो न कयो हुआईं, ऐं जे डॉक्टर खे साणसि निबिरणो हो त ईअं उन अंदाज़ में छो पिए ॻाल्हायईं? हर गरम पियो थिए, हर थधो। जे खेसि मुंहिंजी पर खणणी हुई त वाज़े नमूने सां खणे हा न। उहो छा पिए कयाईं? लालण खे अखि बि ॾेखारियईं ऐं वरी थधो बि थी वियो हो। अंदरि अची हुन अमां खे इंजेक्शन कई हुई। ज़हनी मरीज़ आहे उहो बि। हुन कागज़ ते दवा लिखंदे चयो, कंहिं महिल शदीद कावड़ ईंदी अथमि ऐं कंहिं महिल क्यास। मतिलबु मूं ॾांहुंसि ॾिठो। मतिलबु त दवाउनि ते हलंदड़ आहे उहो। मतिलबु लाल खान नशे खेसि ख़ाली करे छॾियो आहे। मथां वरी ड्रग डिपेंडेंस साड़े लाथो अथसि। सवेल हिकु लम्हे लाइ आयो हुअमि त 2-3 वहाए कढांसि, पर यादि आयमि हिकिड़ी बि सही न सघंदो आहे। मिड़े भभिकियुनि जो बदमाश त आहे। हा आहे त सही। हुन मुर्कियो। करे त कुझु बि सघे थो, पर ख़बर अथव कंदो कोन। छो? जंहिं दवा जे असर हेठि रहे थो न, उहा चिणगूं बि ॿारींदी आहे त पाणी बि हारींदी आहे। खेसि पंहिंजो आपो ई अख़्तियार में नथो रहे, ॿिए खे छा कंदो? हीउ नशे ईअं ई हूंदा अथव। फड़कियूं हणणु ॾियोसि, मजबूर माण्हू आहे, मजबूर रहणु ॾियोसि। सॼी ॻाल्हि नसीबा सां कई हुअमि। हूअ बि फ़िक्रमंद थी हुई। अजीब सीन थी वियो। ॿियो न त लॻे पियो कुझु थियो बि ऐं न बि थियो। मुंहिंजो बि उहो ई ख़्यालु आहे। तिखा मिठा बि थियूं ऐं ॻाल्हि कंहिं पासे बि कोन थी। मूंखे त डॉक्टर ते जक पिया आया। अलाए कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे। ज़हीन आहे। ॻाल्हि सम्झे थो ज़ेबुल, ज़हीन आहे। सम्झे थो पोइ बि उहो सुलूक थो करे त छा करे हा? सम्झी थी जे उते का ॻाल्हि वधी वञे हा त केरु बदनाम थिए हा? तूं ऐं सिर्फ़ु तूं। हर को तो ॾांहुं ई पियो भाए हा। ऐं हिकु बदमाश खे माण्हू कुझु न चवंदा। हू जेको इल्ज़ाम हणे हा त न हणंदो छा? हणी त सघे थो, पर जे उते गोड़ करी विझे हा त घणो कुझु ख़राबु थिए हा। माई असीं वरी बि चुप थी विया हुआसीं। ॿार मदरसे विया हुआ। अमां खे घाटी निंड हुई। चए पियो मजबूर माण्हू आहे। केरु मजबूर आहे? नसीबा मूं ॾे निहारियो। उहो लालण। केरु पियो ईअं चए? डॉक्टर। ॿियो वरी केरु चवंदो? कुझु सम्झंदो हूंदो तॾहिं चवंदो हूंदो न। हुन फ़िक्रमंद अंदाज़ सां ॻाल्हायो। डॉक्टर ॾाढो होशियारु माण्हू आहे ज़ेबुल। तूं थोरो थधे दिमाग़ सां वेही सोच कर। तूं ऐं लालण का बि सूरत हाल खड़ी करे सघो पिया न। कुझु बि न थियो। माना हिन मामले खे कीअं माठ मीठ में उकलाए छॾियो। मां माठ थी वई हुअसि। अंदर में कुझु ठरी रहियो हो। शायदि मामलात कुझु सम्झ में आया पिए। मर्दनि जो छा आहे? उहे त हुश में ख़ुशि हूंदा आहिनि। जे तुंहिंजो ऐं लालण जो झेड़ो माण्हुनि जे साम्हूं थिए हा त तूं ई बदनाम थी हा न। हू त निपुटो आहे। न शई पतई हुनखे छा थिए हा? न पर हर छो थो ईअं करे? त छा करे? दिलि जे हथां मजबूर आहे। उहा मुर्की। हर साम्हूं थो अचे चंडो। उहो संदसि नसीब आहे। उहा वरी मुर्की। नसीब में दीदार लिखियलु अथसि। उबतो न ॻाल्हाए नसीबा। मां चंबो हणंदीमांइ। उबतो कहिड़ो पई ॻाल्हायां? हूअ हाणे रिलैक्स हुई। सुबतो आहे सभु।
कुझु ईअं न आहे छा? जंहिं महिल ते अकेली निकिरी उहो टंगियो बीठो आहे। वक़्तु न अथसि त ॿियो छा अथसि? मूंखे त लॻे थो त तोसां 32 दिलियूं अथसि। मां मारींदीमांइ वायात। मूंखे बि खिल अची वई। संदसि 32 वांगुरु उहे 32 दिलियूं तेल करे छॾींदीमांसि। त कर न, कंहिं रोकियो अथई? हुन ॾंदनि में ॻल दॿाया। हाणे त डॉक्टर बि सम्झी वियो उन में कहिड़ो कमु, उनजो ई त कमु आहे। हू शरारत ते लही आई हुई। विलन साम्हूं हीरो त हू ई आहे। उहा तुंहिंजी सोच आहे। मुंहिंजो लहजो संजीदा हो। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे नसीबा। मूंखे नथो लॻे त हू को ईअं सोचींदो हुजे। उहा वरी तुंहिंजी सोच आहे। हुन मूंॾे निहारियो। भला हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, तुंहिंजो पाण बाबति छा ख़्यालु आहे? मुंहिंजे बि अंदर में अहिड़ी का ॻाल्हि न आहे। तोखे पक आहे? हा पक आहे। वरी बि हिकु भेरो पक करे वठिजांइ। अलाए छो मूंखे तुंहिंजे लहजे में उहा पक नथी लॻे ज़ेबुल, जेका सदाईं हूंदी आहे। मूं सॼी ॼमार तो साण गुज़ारी आहे। एतिरो त सम्झी सघां थी, बल्कि एतबार कर उन खां वधीक सम्झी सघां थी। अकेली थियसि त वरी सभिनी ख़्यालनि वराको कयो। छा थियो हो उहो सभु? इस्पताल में उहो वाक़ियो पेश आयो हो जंहिंमें चक थी हुई। चक त थियणी हुई, पर उहो सभु छा हो? नसीबा सही हुई या मां पंहिंजी जाइ ते ठीकु हुअसि? कंहिंजो बि को बि रवैयो सम्झ में न पिए आयो। न पंहिंजो, न डालण जो, न डॉक्टर जो। राति रोशन हुई। चंड जा दायरा वसी हुआ। ओचितो मोबाइल जो स्क्रीन चमकियो हो। ॾिठमि मैसेज हो। माण्हुनि खे ॿाहिरां घटि अंदरां वधीक पढ़ंदा कयो। सरे वर्क अंदरि घणो करे ॿियो किताबु हूंदो आहे। डॉक्टर जो नियापो हो। मुंहिंजे अंदर खे छिरक वराए विया। हुन मूंखे टेक्स्ट कयो हो। राति जी हिन महिल फ़ोन कयमि, ॾिसंदी रहियसि। स्क्रीन डिम थिए पियो, वरी ॿरे पियो वञे। मुंहिंजो हथु उनखे उझामण न पियो ॾिए। हुन नियापो कयो हो। हिन महिल छा सोचे ऐं सो बि ही सिटूं? छा खेसि लॻो पिए त मां जाॻियसि पए, या हुन घणो अॻु उहो नियापो मोकिलियो हूंदो ऐं हाणे आयो हूंदो। हिननि कंपनियुनि जो बि अछो मोह आयल आहे। केतिरी देरि में नियापो पहुचाइनि थियूं। ऐं ॿियो वरी ॻोठ जी सर्विस जो बि अजीब सिलसिलो आहे। टावर त लॻल आहिनि, सर्विस अजीब आहे। मूं यको मोबाइल खे वेठे ॾिठो। संदसि नंबर हेठि लिखियल हो। हर हर पे ॾिठमि। अखरनि खे वरजाए ते पढ़ियमि। माण्हुनि खे ॿाहिरां घटि अंदरां वधीक पढ़ंदा करियो। सरे वर्क अंदरि घणो करे ॿियो किताबु हूंदो आहे। छा मतिलबु हो हुनजो? कंहिं किताब लाइ पे हुन लिखियो, पाण लाइ या लालण लाइ या कंहिं ॿी सूरत हाल लाइ? हुन नियापो छो कयो हो? छा हुन कुझु महसूसु कयो हो? जे कयो हो आई, छा मूं उहो खेसि महसूसु करायो हो, या हुन पाण ई उहो सभु सम्झी वरितो हो? मुंहिंजे दिलि में होरा खोरा वधी रही हुई। मूंखे खेसि जवाबु ॾियणु घुरिजे। छा मोट में ख़ाली हा या न? त बि को करे सघे थो। छा मोट में ख़ाली हा या न बि त को करे सघे थो? लाइक जो इशारो बि त वञी सघे थो, पर छो? छा मूं हुनखे लाइक पिए कयो? न, अहिड़ो को बि तासुर मुंहिंजे अंदर में अलाए छो उभरियो न पिए। दिलि खे कुझु तारुनि छेड़ियो त पए, पर बहरहाल उन्हनि सां को घणो साज़ न पिए वॻो। कंहिं महिल मूंखे हुनजी यादि अची वेंदी हुई, पर अलाए छो लॻो ईअं पिए त उहा मुहबत न आहे। मुहबत त का शइ ई ॿी आहे। दिलि में अजीब वहम पिया आया। डिलीट कयांसि नियापो, रहण ई न ॾियांसि। मतां केरु ॾिसी वठे त? पंहिंजे ॻाल्हि ते पाण ई खिलण लॻी हुअसि। केरु ॾिसंदो, केरु पढ़ंदो? मासी हनीफ़ा त घटि में घटि कोन पढ़ंदी। बाक़ी रही नसीबा, उनखे त मां पाण ई उहो सभु कुझु ॿुधायां आहे। हयाती केॾी न अकेली थी वई हुई। हथनि ते ज़ाब्तो ॼणु न रहियो हुयो। दिलि चयो लिखिजे। किताबु खणी ॿियो छो न हुजे, हूंदो त पढ़ण लाइ ई आहे न। लिखियमि बि सही, पर ड्राहे छॾियमि। अलाए छो हुनजे नियापे खे स्टार लॻाए महफ़ूज़ करे छॾियमि। स्टार लॻो माना हाणे ग़लतीअ सां बि न डरंदो।
अंदर में कंहिं पुछो तोखे त नाहे वणंदो, पोइ नियापो डाहींसि छो नथी? मुंहिंजे अक्स वराणियो नियापो सुठो आहे, सांढण जहिड़ो आहे, उन करे रखां थी। अलाए किथां का सरगोशी आहे। बहानो बि दुनिया में केॾी न भली शइ आहे। अजीब होरा खोरा हुई अंदर में। मोबाइल जे नियापे जी हालत अजीब हुई। सुबुह जो उथण साण उहो ई ख़्यालु आयो हो ऐं मोबाइल खे उथी ॾिठो हुअमि त किथे उहो नियापो ड्रही त कोन वियो आहे, ऐं पंहिंजे ख़्याल ते पाण ई खिलाई हुअमि। इंसान जो अंदरि केतिरो पोरो थिए थो, उहे सभु अहसास हाणे साम्हूं अची रहिया हुआ। घर में जीअं महिमाननि जा कटक अचनि ऐं रवाना थी वञनि त पोइ घरु ख़ाली ख़ाली महसूसु थींदो आहे। पंहिंजो ई घरु कुझु वेलनि लाइ पराओ थी वेंदो आहे ऐं वरी खेसि पंहिंजो करण में थोरो वक़्तु लॻंदो आहे। उहो ई हाल हिन महिल दिलि जो बि हो। लॻो पिए अलाए छो ख़ाली थी वई हुई। भरियल त पहिरीं बि कान हुई, पर ख़ालीपण जो अहसासु हाणे शदीद थी वियो हो। हुनखे मैसेज करणु घुरिजे हा, अलाए न कयाई त छो कयाई, ऐं जे नथे कयाई त छो न करे हा। सभु अजीब पिए लॻो। दिलि चयो पिए नसीबा अचे ऐं उन सां ॻाल्हि कयां, पर हुनखे बि अलाए छो देरि पई थिए। ॿार स्कूल लाइ तयारु थी विया हुआ। उहो नेठि आई ऐं दर ताईं खेनि सॾणु लॻी। तकड़ि अथई? पुछियोमांसि। न न, पर पहुचणो त आहे। अॼु त सिलेबस बि वठिणो आहे। मिड टर्म्स शुरू थींदई। कॾहिं खां? शायदि 28 खां, हिन महीने जे। ॿियो न त कॾहिं जे, पर तो ॿुधायो कोन। होशनि में त आहीं? ॿुधायो छो कोन हो माए? चयो त हो माए त माई ॼाण उहे नंढा इम्तिहान शुरू थींदा। अलाए, मूंखे यादि न आहे। हुन घूरे ॾिठो। बाक़ी यादि छा अथई? मूं हुन सां डॉक्टर जी नसीहत जी ॻाल्हि करणु पिए घुरी, पर मूंखे लॻो त उहा ॻाल्हि खे घुमाए फिराए सदाईं उन तरफ़ खणी वेंदी आहे। हाणे बि इशारो डॉक्टर ॾांहुं ई हुउसि। सोचियमि जे मैसेज वारी ॻाल्हि कयमि कंदसि त माॻई छिड़ी पवंदी। घणो कुझु हथु अची वेंदुसि। मूं ॻाल्हि अंदर में दॿाए छॾी। हल ठीकु आहे तलत, ॾिसी था वठूं हुन ॻाल्हि खे बि। ॾिसी कुझु न आहे। अॼु खां पढ़ाई शुरू कर, घणो थी वियो। हुन ॿारनि जो हथु झलियो। मां खेनि तयारु कयो। रवाना थिया त दिलि जो ख़ालीपण अञा वधी वियो। पंहिंजो पाण सां ॻाल्हाइण बि का मामूली ॻाल्हि न आहे। अलाए केतिरा सुवाल पाण ई ठहंदा आहिनि ऐं पाण ई हुन जा जवाब मिलंदा आहिनि। सुवाल ते सुवाल ठका कंदो आहे। जवाब जी हिमत जवाबु ॾेई वेंदी आहे। सवाल जो मारे ते मारो हूंदो आहे। कॾहिं कॾहिं पंहिंजो पाण खे खुटणु ॾुखियो थी पवंदो आहे। कॾहिं पंहिंजो पाण खे खटणु ॾुखियो थी पवंदो आहे। कॾहिं हाराइण लाइ दिलि न चवंदी आहे। मूं लाॻीतो डॉक्टर लाइ पियो सोचियो। छा हुयो ही सभु? छा उहो मूंखे सुठो लॻंदो हो? जवाबु हा या न में न हो। जवाबु त को हो ई कोन। अलाए छो हुन स्लेट ते कुझु लिखियलु ई कोन हो। पंहिंजो पाण खे अलाए केतिरा भेरा पको करे पुछियो हुउमि त छा हुन सां मुहबत आहे मूंखे, त वरंदी उहा ई आई पए त सुठो लॻी सघे थो मुहबत न आहे। हाणे जे मुहबत न आहे त हीअ सभु छा आहे? अंदर खे इहो सभु छा पिए थियो? अलाए कहिड़ी कैफ़ियत अची वई हुई। न ॾुख हो न ख़ुशी। लॻमि ॼण इंतज़ारु हुउमि त हिन वटां कुझु अचे ऐं आयो हो त वरी ॾुखारी थी वई हुअसि। ख़ाली ज़हन सां कमु शुरू कयुमि। कमु हो ई कहिड़ो? ॿारनि जे लाइ तयारु कयल नेरनि जा थांव ऐं घर जी सफ़ाई। ओचितो घंटी वॻी। दर जे ॿिएकड़ मां पुछियुमि केरु? आवाज़ु आयो, मां डॉक्टर अशफाक़। सभिनी शयुनि ते ॼण परदा पइजी विया हुआ। चादरूं ढकिजी वियूं हुयूं। हू कीअं अची वियो हो हिन महिल ऐं मथां वरी दर ते? घर में को बि कोन हो। जी डॉक्टर साहिबु, हिमत मेड़ियमि। अशफाक़ आहियां। हुन वरी ज़ोर सां ॻाल्हायो, ॼण चवंदो हुजे त अंदरि अचणु थो घुरां। मूं पाण संभालियो। हिकु मिंट प्लीज़। ज़हन खे गॾु कयो हुउमि। हिमत कर ज़ेबू, हीअ छा पई करीं? तूं एॾी कमज़ोर त न आहीं। जे ईअं थियो त सभु ख़तमु थी वेंदो। तुंहिंजी हिमत ई त तुंहिंजो असासो आहे। दर खोलियांसि न खोलियांसि, माण्हू छा चवंदा? मूं ॿुॾतर में तकिड़ो फ़ैसिलो करे वरितो।
मासी हनीफ़ा खे फ़ोन मिलायमि, संदसि फ़ोन बंदि हुई। हिन वरी दर खड़कायो, मैडम अमां खे ॾिसणो आहे, जे मुनासिबु हुजे त बीहां, न त हलियो वञा। खेसि मुंहिंजे ॿुॾ तर जी ख़बर हुई। मूंखे अलाए छा सुझियो पिए। मूं अॻियां वधी दर खोले छॾियो। कंपाउंडर सां गॾु हू बीठल हो। अस्सलाम वालेकुम, परियां चयाईं। वालेकुम सलाम, अचो अचो। मूं खेसि इशारो कयो। हू ॿई ॼणा अङण में हलिया आया। मूं कुर्सी रेड़ी। इट्स ओके, असां करे वठंदासीं, तव्हां अमां खे रुॻो वठी अचो। हिकु इंजेक्शन ज़रूरु हुई, उनजो टाइम थिए पियो। हू खट ते वेही रहियो। कंपाउंडर बीठल हो। हुन उनखे बि इशारो कयो कुर्सीअ ॾांहुं। वेह अली बख्श। पासीरो थी हू बि वेठो। मुंहिंजे अंदर में हिकदमि ख़्यालु आयो, डॉक्टर साहिबु 2 मिंट ॿिया, मां मिंटनि में थी अचां। उन का वरंदी न ॾिनी। मूंखे ज़रूरत बि हुई। उन ई हाल में दर मां निकितसि, डोड़ंदी नसीबा जी घर वञी पहुतसि। मासी हनीफ़ा हैरान थी वई हुई। ख़ैरु, डॉक्टर आयो आहे, छो? अमां खे सुई हणी अथसि। चयो हुअईं छा? यादि नथो अचे। हिकदमि आई, तूं बि भला आहीं, फ़ोन न कयई? कयमि त सही, बंदि हुई। हुन तर तकड़ में चादर पाती, चार्जर ते लॻल फ़ोन खयाईं। हाओ, मुई बंदि थी वई आहे निभागी। फ़ोन ऑन कंदे दर बंदि कयाईं। कुझु लम्हनि में घर हुआसीं। हू ॿई ईअं ई वेठा हुआ। मासीअ खे ॾिठाईं त उथी बीठो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। ख़ुशि आहीं अब्बा? जी अम्मा। सुखियो हुजी, जुड़ियो हुजी। वेह। हूअ अंदरि हली वई। मां रंधिणे ॾांहुं हली वियसि। हीउ छो आयो आहे? छा हुन कंहिं सुईअ जी ॻाल्हि कई हुई? मूंखे यादि नथो अचे। या ॿी का ॻाल्हि आहे? चांहि ठाहियमि, ॿाहिरि ट्रे में खणी आयसि त ॾिठमि हू अंदरि मासी हनीफ़ा सां गॾु हली विया हुआ। अमां खे सुई लॻी चुकी हुई। हूअ बि जाॻी पई। घणा वज़न आहिनि अबा? मासीअ पुछियो। थोरा आहिनि अमां। हुन अमां जी नब्ज़ पे ॾिठी। अमां खेसि टिक ॿधी वेठे ॾिठो। मूं ट्रे खट ते रखी। थोरो पाणी ॾियो। हुन वरी मूंसां ॻाल्हायो। शर्मसारी वराए वियुमि। ट्रे में पाणी खणी न आई हुअसि। पाणी खणणु वियसि त वरी दिलि में धड़ धड़ थियणु लॻी। छो थो ॻाल्हाए वॼु वठी? छा अथसि? कंहिं सोच सां आयो आहे या वाक़ई बि अमां खे ॾिसणु आयो आहे? हिकिड़े न्यापे सां हुन अहिड़ो कुझु सम्झी वरितो आहे छा? ऐं सभु सो बि छा खेसि पक आहे त मूं ताईं पहुतो आहे? अलाए न। हिन में एतमाद त केॾो आहे? माण्हू आहे अलाए छा आहे? पाणी आंदमि। हुन हिकु ई गीत में सॼो गिलास ख़तमु करे वापसि ट्रे में करे रखियो। अमां खे हिकु ड्रिप बि लॻंदी। हुन असां ॾांहुं निहारियो ऐं वरी कंपाउंडर खे ॾिठाईं। अली बख्श, सामान कढी सुई लॻाइणी न आहे छा? सुस्त क़िस्म जो कंपाउंडर थोरो लॼी थियो ऐं पोइ सामान कढणु शुरू कयाईं। मासी ऐं मां ॿई माठ हुआसीं। ड्रिप लॻाए वञूं था। पोयां ख़्यालु पिया रखिजो, आख़िर ते पहुचे त कॉल करे वठिजो। अली बख्श अची लाहे वेंदो। ठीकु आहे भाउ, मासीअ वराणियो। मूंखे लॻो मुंहिंजो वजूद उते कंहिं पाछे ॼाओ अजायो बीठल हुअसि। उते मां हुतां ॿाहिरि निकिरी आई हुअसि। कुझु घणियूं अङण में बीहण खां पोइ रंधिणे में अजायो थांव ॾिसणु लॻी हुअसि। सभई ॼण मूंखे फ़िक्रमंद निगाहुनि सां ॾिसी रहिया हुआ। ॼण हर शइ जी अखि में हैरत हुई। तोसां थिए छा पियो हिज़ेब? हीउ हिकु अधु महीने में छा काया पलट थी आहे? उते ई बीठी रहियसि। ज़हन सफ़ा ख़ाली थी वियो। माठ जो बि अजीब लका हो। अलाए केतिरो वक़्तु गुज़री वियो। ओचितो आवाज़ु आयो। हू शायदि विया पए। ठीकु आहे ख़ाला, हुन मासीअ खे चयो, पोइ अची लाहे वेंदो। वरी ॿी ड्रिप 2 ॾींहं पोइ लॻंदी। हिन शायदि मूंखे ॿुधाइण लाइ ज़ोर सां पियो ॻाल्हायो। मुंहिंजी दिलि अलाए छो ॿाहिरि निकिरण ते न पई थी। उते ई बीठी रहियसि। ठीकु आहे भाउ, मासीअ वराणियो। अलाह वाही। संदसि वधीक चिटो आवाज़ु ॿुधमि। मासी का बि वरंदी कान ॾिनी हुई। जे ॾिनी बि हूंदाईंसि त मूं आवाज़ु न ॿुधो हो। दर बंदि थियण जो आवाज़ु आयो। कुझु ई लम्हनि में मासी रंधिणे में हली आई। ज़ेबुल, काल हुन बोतल हण जो चयो हो? मूं संदसि मुंहं ॾांहुं निहारियो। अहिड़ी का ॻाल्हि कई हुअईं? हिन वरी पक करणु घुरी। अलाए मासी, तोखे यादि अचे थो? चयमि न, मूंखे यादि नथो अचे। अलाए छो लॻमि त ओचितो हलियो आयो। या थी सघे थो चयो हुजांइ सुईअ जी ॻाल्हि बि कई हुअईं। उहो बि थी सघे थो मासी।
ख़ैरु हाणे तूं ख़्यालु रखिजो, कंपाउंडर लाहे वञे त ॿुधाइजांइ, मां थोरो कम खे ॾिसी वठां। मायूं मथे ते सफ़ा चढ़ियूं बीठियूं आहिनि। ठीकु मासी, 2-3 कलाक हलंदी बोतल, तेसीं नसीबा वारा बि अची वेंदा। पाण खे अकेलो भाई त कॉल करे वठिजांइ। जी मासी, थोरो ॾिसी वठांसि। उहो वरी अंदरि अमा ॾे वई। मां बि पोयां पोयां आईमांसि। खेसि वरी निंड अची वई हुई। मासीअ मूं ॾे निहारियो। जो इलाजु लॻेसि थो, हुनजो इलाजु लॻेसि थो, हुन सां चोर चुरांब नथी करे। मूं सिर्फ़ु हाकार में कंधु लोॾियो। हुन सां चोर जुराम नथी करे। मूं सिर्फ़ु हाकार में कंधु लोॾियो। ॻाल्हाइण लाइ मूं वटि छा हो? दिलि जो अजीब हाल हो। अख़िर मोबाइल ते पई मैसेज खोल बंदि पे कयुमि। दिलि चयुमि पे कुझु न कुझु ज़रूरु लिखांसि, पर वरी अलाए कहिड़ो ख़्यालु रोके पियो। संदसि निगाह जा दाइरा यादि पिया आया। अॼु संदसि ॾिसण बि जहिड़ो कर अजीब लॻो हुअमि। कुझु निकोर हो, नओं हो, को अहसासु हुउसि जेको हू पोयां छॾे वियो हो। ॾाढी बेचैनी थी रही हुई। मुंहुं में ॼण कुझु वणियो ई न पए। बसर कटियमि, पटाटा छिलियमि, वरी पाण ते कावड़ अचणु लॻमि। भाॼी ठाहिण जी कहिड़ी ज़रूरत हुई? सिधा सिधा गतरा कटे वठां, पटाटनि जा तरे वठां। उहो एॾो खफ़ो छाजो पिए कयुमि? छा मूं पंहिंजे पाण खे मसरूफ़ रखणु पियो घुरियो? छा हू वाक़ई अंदरि में खाट हणी रहियो हो? उमिरि नंढी हुअमि, पर अलाए छो पंहिंजो पाण मूंखे वॾो लॻंदो हो। ख़ासि तौर ते नसीबा जे साथ मूंखे ॼण रंगे छॾियो हो। उहा नंढड़ी उमिरि में ई हिकु मुकमल ख़ातून हुई। खेसि रवैयनि, सलूकनि, माण्हुनि जे सोचुनि बाबति ॾाढी ॼाण हुई। पंहिंजी यतीमीअ जी हवा संदसि वजूद जे बर्तन खे ॼण सुकाए छॾियो हो। मायूरियुनि जे आवीअ मां अहिड़ी पची निकिती हुई जो सभु हवाला ॼण खेसि अज़बर थी विया हुआ। शायदि उहो ई हिकु अहम सबबु हो जो असीं निगाह जे तीर कमान ज़माने मां आफ़ियत सां निकिरी आया हुआसीं। स्कूल में छोकिरा गॾु पढ़ंदा हुआ, कॾहिं अहिड़ी का सोच न आई हुई। हिन डॉक्टर ते अलाए छो हुन बि ज़ोर ॾिनो हो। अलाए छा ॾिठो आईंसि जो पहिरीं ॾींहं खां उहो राग संदसि चपनि ते अची वियो हो। नसीबा माण्हुनि खे पढ़ण में ॾाढी होशियारु हुई। उन पंहिंजे अंदर सां जेके हवाल कटिया हुआ, उन्हनि बाबति सिर्फ़ु मूंसां ई तज़किरा कंदी हुई। ऐं फेस रीडिंग जी संदसि ख़ुसूसियत हैरान कंदड़ हुई। हुन डॉक्टर जे मुंहं ते अलाए छा पढ़ियो हो। हुन रुॻो डॉक्टर जो मुंहुं पढ़ियो हो या मुंहिंजे मुंहं ते बि कुझु लिखिजी आयो हो। अखियुनि खे उहो सुठो लॻो हो, पर छा उहो सभु प्यारु हो? छा मां हुन सां मुहबत करणु लॻी हुअसि? पहिरीं उहो सुवालु मन में उभरंदो हो त हिकदमि न जो जवाबु ठका अची कंदो हो। हाणे उहो देरि सां पिए आयो। छा किथे कंहिं ख़्याल खेमा खोड़िया पए? छा पिए थियो उहो सभु जेको सम्झ में न पिए आयो। अंदरि अमा वटि वेठे बि दिलि ॿुॾल ई रही। जीअं फुड़ो फुड़ो पाणीअ जो ग्लूकोज़ जे बोतल मां हेठि किरी रहियो हुयो, ईअं ई मुंहिंजो अंदरि बि फुड़ो फुड़ो थी ॻरी रहियो हो। बोतल थोरी बची त मूं खेसि कॉल कई। बोतल ख़तमु थिए पई। कंपाउंडर खे मोकिलियो। जी थोरो जल्दी कजो, लॻे थो हलणु तेज़ थी वई आहे। एडजस्ट करे सघोसि था नाब सां? कीअं? उहो नाब आहे न हेठि जेको उन पाइप खे दॿाए थो, उनखे थोरो हेठि कयोसि, फुड़ा किरण घटिजी वेंदा। हूअं बि आख़िर में अची उन्हनि में कुझु तेज़ी अची वेंदी आहे। मूं नाब सेट कयो, फुड़ा कुझु ढरा थिया। थी विया झका? तव्हां खेसि मोकिलियांसि थो। हिन फ़ोन बंदि कई। नसीबा में अलाए छो अचण में देरि पई कई। अकेलाइप अलाए छो खाइण पे आई। मुंहिंजी दिलि रुअण ते चई रही हुई। ओछगारूं ॾियां, रड़ियूं कयां, पाण खे धकु हणां। अमा बेसुध पई हुई। बोतल में आराम जी दवा हुई। अलाए छा उहा ॾाढी घाटी आराम में हुई। बाहुनि में बि बांह बि नथे लोॾियाई। मुंहिंजी दिलि खेसि हिकु वॾे भाकुर पाइण लाइ चई रही हुई। दिलि पए चयो उहा सदा ई ॼां रंधिणे में हुजे। मां डोड़ंदी वञी बीठे बीठे भाकुर भरियांसि।
उहा मुड़ी सिधी थिए मूंखे जकड़े वठे, चुमियूं ॾिए ऐं पुछे छा थियो ज़ेबुल। उन सोच ते ई अंदरि भरिजी आयो। असां छोकिरियूं छा हूंदियूं आहियूं, केॾी न नंढड़ी दुनिया हूंदी आहे असांजी। पंहिंजे अंदरि जे वेकिरी दुनिया में असां केॾो न सवलाईअ सां विंदरंदियूं आहियूं। हिकु निगाह, हल्को मथे ते हथु, का आसीस, का नंढड़ी मुर्क, असांजे ख़ुशियुनि जो मुल्ह केॾो न सस्तो हूंदो आहे। हाणे ख़बर पवे पई न संदसि ज़ेबुल सॾण ई केॾो न कमाल हूंदो। मूंखे कुझु सम्झ में न पिए आयो, रड़ियूं करे रोई पियसि। पहिरियां आवाज़ उभरियो, पोइ मूं वात ते रओ रखी छॾियो। तेज़ हवाउनि में बेद मुश्क जे वण जियां मुंहिंजो सॼो वजूद लुॾी रहियो हो। अंदरि मां को दरियाउ पलटण ते आयो हो। ॻोड़नि जे कतारुनि खां ॻाल्हि चढ़ी हुई। मुंहिंजूं अखियूं ऐं मुंहिंजो अंदरि हिकु जहिड़ो थी वियो हो। वक़्त जी का ख़बर न हुई। अलाए केतिरी देरि उहो रो अखियुनि ऐं मुंहं खे पंहिंजे भाकुर में भरींदो रहियो। ओचितो बेल वॻी त हू ई आयो। तकड़ी गुसलखाने ॾांहुं भॻसि। परायो भाई अलाए छा सोचे। मुंहुं धोतुमि, टुवाल सां अॻियुमि, वारनि खे हथ सां सिधो कयुमि। कुझु लहज़े में ई अखियुनि ॼण पाण मल्हाए छॾियो। सुॼियल ऐं सर्द हुयूं। मूं वरी पाणीअ जा छंडा हयां, पाण संभालियुमि। बेल वरी वॻी। हिकिड़ो मिंट उतां अंदरां ई रड़ कयमि। ॿाहिरि ॼण माठ थी वई हुई। पाण संभालियुमि, अची दर खोलियुमि। हू साम्हूं बीठो हो। कंपाउंडर हिकु सीरियस मरीज़ ते बीठल हो। मां ई हलियो आयुमि। अलाए छो मूं सिरकी खेसि जाइ ॾिनी हुई। उहो अंदरि अची सिधो अम्मा जे कमरे ॾांहुं हलियो वियो। कंहिं मुंहिंजे कननि में सरगोशी कई। सीरियस मरीज़ ते हीअ बीहे हा न, कंपाउंडर जो कहिड़ो कमु। मां उते ई अङण में बीठी रहियमि। अंदरां संदसि आवाज़ आयो, मैडम 1 मिंट अचिजो। अंदरि वियसि। हिन अम्मा जी बांह झली हुई। हितां थोरो पकड़ियो, मां ही कढी वठां। अकेली कढंदुसि त मतां रतु निकिरी अचे। मां साणसि बीठसि। अम्मा जी बांह झलियमि, जेका हाणे जाॻी हुई ऐं चुपचाप असांखे ॾिसी रही हुई। कुझु ठीकु आहे अम्मा, मतिलबु कुझु ठीकु महसूसु कयो पिया? हुन अम्मा लाइ चयो। हुनजी सिर्फ़ु हाकार में कंधु लोॾियो। वरी अखियूं ॿूटे छॾियईं। अम्मा जी बांह मां सुई कढी हुन उते प्लास्टर हयूं। डगण त कैनोला घुरिजे हा, पर असां वटि हो कोन। सुभाणे न परीहं वरी सुई हणी पवंदी। आई एम सॉरी, तकलीफ़ त थिए थी, पर उन्हनि नंढियुनि शयुनि खां थोरो मथे सोचणो आहे। मूं सिर्फ़ु हाकार में कंधु लोॾियो। हुन मूं ॾे निहारियो। हथु धोंदुसि। हिन पासे अचो। मां खेसि ॿाहिरि वठी आयसि। गुसलखाने ॾांहुं इशारो कयुमि। हीउ वॉशरूम आहे। हू अंदरि वियो। मां तकड़ी टुवाल खणी आयसि। ॿाहिरि खट जे वाॾण ते रखियमि। हू ॿाहिरि आयो। हथु उघंदे चयाईं, अव्हां मैसेज जो जवाबु न ॾिनो। उहो ई थियो जंहिंजो ख़दशो हुअमि। हुन सऊं सिधो पुछी वरितो। मूं वटि हींअर बि को जवाबु न हो। तव्हांखे बुरो लॻो छा? छा मुंहिंजो मैसेज करणु, मतिलबु आई एम सॉरी जे ईअं फील थियो? न न, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। त पोइ रिप्लाए न कयव? हुन वरी सुवालु कयो। मुंहिंजे अंदरि मां अलाए केतिरा जवाब अचणु लॻा, पर मूं पंहिंजो वात सिबी छॾियो हो। मां सम्झां थो अलाए कीअं पंहिंजो हिकु रिश्तो जुड़ी वियो आहे मैडम। हिन सॼे ॻोठ में अलाए छो अव्हां ऐं सिर्फ़ु अव्हां मूंखे पंहिंजा लॻा। पहिरीं निगाह सां ऐं बसि दिलि उन नाते खे क़ाइमु रखण थी घुरे। मां बसि माठ हुअसि। हीउ सभु अलाए मूं ॿुधणु चाहियो पिए अलाए न। हुन जी जाइ एतिरी जुड़ी हुई जंहिं बाबति हुन ॻाल्हायो पिए। कहिड़ो नातो? मूं लफ़्ज़ उछले कढिया। अहिड़ा नाता सम्झाइबा आहिनि छा? न त उन्हनि जे बारे में हिक तरफ़ी राय क़ाइमु कबी आहे छा? मां बि अलाए छो ॼण भड़कियल हुअसि। हीउ पाण खे सम्झे छा थो? जे सचु सम्झिजे त राय त पहिरीं हिक तरफ़ी हूंदी आहे, ॿितरफ़ी त पोइ थींदी आहे। जेसि ताईं थिए न। अलाए छा पिए ॻाल्हायूं, अलाए छा चवणो हुअमि। हू माठ थी वियो। मुंहिंजो चुपचाप निहारींदो रहियो। मूंखे लॻो हो त ॿितरफ़ी थिए पई। अव्हांखे लॻो हो न? त ग़लति त न लॻो हो?
हुन वॾी गहराईअ सां मूं ॾे निहारियो। मुंहिंजे दिलि चयो जेको सुवालु कंदुसि हुनजो जवाबु दिलि वटां मिलंदो। बिना सुवालु करण जे अहिड़ा अंदाज़ मूं टोक कई। अलाए छो चिड़ियसि पए त कयां त पियो न। हुन सऊं सिधो चई छॾियो, सुवालु ई त कयां पियो हिन नाते बाबति। हीउ सुवालु नाहे त कहिड़ो जवाबु आहे। असीं ॿई माठि थी विया हुआसीं। मूंखे सम्झ में न पिए आयो त मूं छा पिए चाहियो। मूंखे उहा ॻाल्हि वणी पए अलाए न। जे वणी न पए त मूं सुवालु जवाबु छो पिए कयां, ऐं जे वणी पए त एॾो बेज़ारु छो हुअसि। मां सां सऊं सिधो ॻाल्हाइण थो घुरां। हुन वॾो साहु खयो। को घणो अरसो नाहे थियो पाण खे हिक ॿिए खे ॾिठे, पर दिलि चवे थी त पाण घणो अरसो गॾु हली सघूं था। घणो अरसो छा, सॼी उमिरि गॾु गुज़ारे सघूं था। मां कंहिं अफेयर कंहिं स्कैंडल जे चकर में नथो पवणु घुरां। ज़िंदगीअ में सिर्फ़ु हिकु माउ अथमि जेका यकीननि अव्हां सां मिली ख़ुशी थींदी। घणो कुझु कोन्हे, बसि पाण आहियां ऐं सम्झां थो त जे माण्हू पाण हुजे थो त उहो ई काफ़ी हूंदो आहे। हुन ॻाल्हि कटे मूं ॾे निहारियो। मां माठि हुअसि। अङण में उस जो रंग मटिजी रहियो। परियां कुंडियुनि ते गुल हिक ॿिए खे अखियुनि ई अखियुनि में कुझु चई रहिया हुआ ऐं संदसि पासे में बीठल ख़ार चुंबियूं तिखियूं करे रहिया हुआ। अव्हां ते सॼी हयाती बार कोन थींदसि। बसि हिकु ख़्वाहिश आहे, हिक ॿिए जो हथु झले वठो। ओचितो दर खुलियो। ॿार ऐं नसीबा अंदरि धुके आया। ॿारनि खे सलाम कयो ऐं हू डुकंदा अंदरि हलिया विया हुआ। वॾे तरीक़े सां डॉक्टर टुवाल हथ में रखियो, ॼण हुन हाणे हथ पियो विया। नसीबा असांखे ॾिसी हैरान थी वई हुई। अस्सलाम वालेकुम। हुन डॉक्टर खे सलाम कयो हुयो। वालेकुम सलाम भेण। डॉक्टर मुख़्तसिर वरंदी ॾिनी हुई। नसीबा हिकु निगाह में ॼण घणो कुझु सम्झी वई हुई। उहा सिधो अंदरि हली वई। अमां ॾे डॉक्टर टुवाल वापसि वाॾण ते रखियो। मूं हिकु तरफ़ी ॻाल्हि कई आहे, ॿिए तरफ़ जी मोट जो इंतज़ारु कंदुसि। रोअणु सुठी ॻाल्हि आहे, पर जे गॾिजी रोइजे त उहो त अञा बि को वॾो जहान आहे। हलां थो। हू मुड़ियो, सिधो दर खां ॿाहिरि निकिरी वियो। मुड़ी न ॾिठाई। अंदरां नसीबा जो आवाज़ु आयो, अदा अदा। हूअ डोड़ंदी ॿाहिरि निकिती, दर मां ॿाहिरि हली वई। मां संदसि पोयां दर वटि आयसि। ॾिठमि हूअ घिटीअ में दर जे वेझो ई डॉक्टर सां कुझु ॻाल्हाए पई ऐं पोइ तकिड़ी मोटी आई। अंदरि घिड़ी हुन दर बंदि कयो। त मतिलबु चई वियो अॼु सभु कुझु तोखे। हुन वॾो साहु खयो। मूं का वरंदी कान ॾिनी। तूं चरी आहीं छा? ईअं अकेली अकेली घर में कीअं मिलीअं हुन सां? हा, हुन अखियूं ॻाढ़ियूं कयूं ऐं मथां वरी कड़ो बि कोन ॾिनो हुयई। जे असांजे जाइ ते को ॿियो ईअं घर अंदरि अची वञे हा त केरु अचे हा? ओड़े पाड़े जी का माई नथी अची सघे छा? हुन ॾंद करटिया। तुंहिंजो दिमाग़ु ख़राबु आहे ज़ेबुल। मथां वरी हुनखे अकेलो छॾे ॾिनई। ईअं घरां खेसि केरु अकेलो निकिरंदे ॾिसी वठे हा त वरी कहाणी शुरू। तोखे कुझु सम्झ में नथो अचे छा? तॾहिं तकिड़ी ॿाहिरि भॻसि। घिटीअ में अजायो सजायो ॻाल्हायोमांसि त जीअं कंहिंजी बि नज़र में हुजूं त उहो सम्झे त ॿ ॼणियूं हुयूं। तो अकेली न हुईं, मां बि हुअसि। हिन अलाए छा छा पिए चयो। मूंखे सम्झ में आयो बि पए न बि पिए आयमि। ॻोठ जे माण्हुनि खे तूं नथी सुञाणी छा? जूअ मां जाफ़रान कंदा आहिनि ज़ेबुल। मूं कुझु बि न पिए चयो। हुन मूंखे धक हयूं। मुंहिंजे ख़्याल में मां तोसां पई ॻाल्हायां। ॿुधां पई तोखे मां पोइ थी ॿुधां चङीअ तरह सां। फ़िलहालु ॿारनि खे मानी ॾे। मूं कुझु बि न पुछियो। रंधिणे ॾांहुं मोटी वियसि। हुन दर जे कुंडी लॻाए छॾी। सॼी ॻाल्हि ॿुधी उहा माठि थी वई हुई। हुन कीअं सम्झो त हिन महिल तूं अकेली हूंदीअ? अमां बि त थी सघे थी हिते। वॾो होशियारु माण्हू आहे, आड़ी काप आहे। मूंखे अंदाज़ो न हो ईअं ईंदो। ऐं तो हू मूंसां मैसेज वारी ॻाल्हि बि न कई। कयां हा न अॼु सुबुह जो तकड़ हुई तोखे ॻाल्हि करणु घुरियमि, पर तफ़सील सां न ॻाल्हाए सघूं हा। तूं रुनी छो आहीं? अलाए छो, बसि दिलि ॼण फाटी पई। मैसेज कॾहिं कयो आई? राति देरि सां। तूं वरंदी त कान ॾिनसि न? न। हाणे तूं ॿुधाए। मूं हुन ॾे निहारियो, ॼण पंहिंजो पाण खे फिटी करे छॾियो हुअमि।
सभु कुझु अजीब थियो पए, सभु कुझु ई त थियो पए, तो वटि मोट कहिड़ी आहे ज़ेबल, तोखे छा थो लॻे? सॼी ॻाल्हि त उहा आहे त मूंखे सम्झ में नथो अचे, तुंहिंजे सलूक खे ज़िंदगीअ में पहिरियों भेरो सुञाणे न आहियां सघी। किथे दिलि चवनि थी तूं हिन खे पसंदि करीं थी, किथे उहो ख़्यालु अचेनि थो त न, अहिड़ी का बि कहाणी न आहे। हिकु भेरो तूं वाज़े करे छॾ, मां हुनखे पसंदि कयां थी नसीबा। अंदरि मां छिके जुमिलो कढियुमि, प्यारु अलाए कयां थी अलाए न। उहा चुप थी वई हुई। मूं बि बसि जुमिलो धिके कढण खां पोइ इत्मीनान महसूसु कयो। वरंदी ॾींदी हुअसि, ॾिसां वरी चुप। मूं हुन ॾे निहारियो, तुंहिंजो छा ख़्यालु आहे? मुंहिंजो ख़्यालु न आहे, होट आहे जेको हुन जे तरफ़ आहे। नसीबा जे फ़ैसिले मूंखे छिरकायो न हो, पर ईअं संदसि तरफ़ खणणु मूंखे अजीब लॻो हो। उहा बिल्कुलु हिक तरफ़ी थी बीठी हुई। खेसि उन ॻाल्हि ते शिदत सां इसरार हो त मूं लाइ डॉक्टर जो रिश्तो ऐं उन जो साथ ज़िंदगीअ में ज़बरदस्त साबित थींदो। अलाए केतिरी देरि असां बहस कयो, खेसि घर वञिणो हो, ॻाल्हि मुकमल थी न सघी हुई। राति लथी त अलाए केतिरा अक्स ॿिया बि लही आया, सभु अणमुकमल हुआ, सभु कुझु ॼण टुटो पिए। हुनजे लहजे जी चाशनी अजीब हुई, गॾिजी रोअण बि हिकु वॾो जहान आहे। हर हर कननि में ॿुरी रहियो हो। संदसि एतमाद निगाहनि जो वज़न, हल्की मुर्क सां सतल जुमिला, सभु कुझु ई त पोयां रहिजी विया हुआ। हू छो आयो हो? उहा त ख़ुदा खे ख़बर। इलाज लाइ आयो हो या पंहिंजे इलाज कराइण लाइ आयो हो? मूंखे पंहिंजे रूह में अजीब होरा खोरा महसूसु थी रही हुई। मोहबतूं छा थींदियूं आहिनि? छा उहे यादि सां जुड़ियल हूंदियूं आहिनि, ॾुख सां सलाड़ियल हूंदियूं आहिनि? संदन क़दम केतिरो ॻरो हूंदो आहे, ॻरो ई त हूंदो आहे। हलणु शुरू कंदियूं आहिनि त दिलि ऐं दिमाग़ जा सभु फ़र्श लुॾणु शुरू कंदा आहिनि। मूंखे बि लॻो पिए त ॼण कुझु लुॾी रहियो आहे। मूं मोबाइल ॾांहुं ॾिठो पई, जेको माठि हो। सोचियमि मतां नियापो करे, मतां स्क्रीन चमकी पई, पर हुते कुझु बि कोन हो। हवाउनि आधार वरी होटल तां वॼंदड़ रिकॉर्डनि जो आवाज़ु अची रहियो हो। शमन अलीअ जो आवाज़ु हवाउनि जे लहरुनि ते ईंदे दर्द जी लहर तेज़ करे रहियो हो। चढ़ कोठी उते वल वल, ॾेखां तेॾी राह परदेसी, तूं जल्दी आ परदेसी, तूं वॾियां देरियां लाइयां नी, मेॾियां अखियां रज के रोइयां नी। एॾा नाल ग़रीबां ना बण बेपरवाह परदेसी, तूं जल्दी आ परदेसी। अखियूं वरी भरिजी रहियूं हुयूं। गीत हवाउनि जे घेरनि खे सोढ़ो करे रहियो हो। मेखूं सॼणा वेड़ा खांदाए, हिकु पल बि चैन न आंदाए, मेरी दिलि मासूम को एॾी न ॾे सज़ा परदेसी, तूं जल्दी आ परदेसी। अलाए छा हो, अलाए छो हो। गीत में, सिटुनि में, धुन में लॻम मंझंदि जो रोअणु ॼण बसि ई न थियो हुजे। हिकु उरीक हुई जेका जारी हुई, बक़रार भरिजी आयो हो। तंहिंखो सोणे रब दा वास्ता चन, हिकु अर्ज़ बशीर ग़रीब दा मन, किथे मर न वञा हिकु वारी या गल ला परदेसी, तूं जल्दी आ परदेसी। मूं पाण झुंगाइणु शुरू कयो, तूं जल्दी आ परदेसी। चढ़ कोठे उते वल वल, ॾेखां तेॾी राह परदेसी, तूं जल्दी आ परदेसी। हियां छिॼी पियो हो, दर्द बुलंद हो, मूंखे अहसासु थी चुको हो, मुंहिंजो हियूं खेसि पुकारे रहियो हो। हू अंदरि में लही आयो हो। अलाए केतिरी देरि हवाऊं, आवाज़, ॻोढ़ा, सुॾका ऐं जिस्म जा झटका हम क़दम रहिया। पोइ अलाए ॼण छो सुकून अची वियो, थांव ॼण भरिजी वियो हुजे। मुंहिंजी दिलि चयो मां नसीबा खे काल कयां, नियापो कयां, कुझु चवां, खेसि कुझु लिखां, चवांसि ॿियो पासो वराणे थो। ॿिए तरफ़ जो जवाबु जल्दी ॿुधी वठि, देरि न कर, बसि कनाए। फ़ोन कयमि, संदसि मैसेज जी दरी खुली वई। वराणीअ में लिखियुमि, सरे वर्क अंदरि यकीननि हिन वारे साॻियो किताब ई आहे। उहो मुंहिंजी दिलि चवे थी, हिन किताब ॿाहिरां अंदरां हिकु जहिड़ो पढ़ी सघिजे थो।
ॿिए तरफ़ पाण मल्हाए सघनि था, ॿई तरफ़ पाण मल्हाए सघनि था। हर हर पढ़ियुमि पे, लफ़्ज़ लफ़्ज़ खे ॾिठुमि पे, मोकिलियांसि या न। मुंहिंजे पारां मोकिलियल जवाबु हुन वटि साबिती बणिजी वेंदो। अलाए कीअं हुजे, अलाए कहिड़ो माण्हू हुजे। जे खोटो निकितो त थी सघे थो त हुन मैसेज खे उहो हथियार तौरु कतब आणे, बदनाम करे, नामूस ख़राबु करे। मूंखे पंहिंजो पाण ते झक अचणु लॻा हुआ। हाणे सीनो ख़ाली कयो अथई, हाणे वरी उहो हुनजे मुहबतनि सां भरियो अथई। मथां वरी ख़दशनि खे छिके आई आहीं। मुहबत करी थी त कर, न वहम न कर। वहम मुहबत जो मौत हूंदो आहे। हूअं बि हिन मैसेज में आहे ई छा? लफ़्ज़नि जी चूंड फासाईंदी कोन। या अल्लाह, हिन वटि फासां बि पई ऐं फासण बि नथी घुरां। पंहिंजो पाण खे दड़ींदे मूं सींड जो बटण दॿाए छॾियो। बेल वॻी, दर तां चाची कासिद जो आवाज़ु आयो, अमा ज़ेबुल जाॻी थी? मैसेज वञी चुको। हिकदमि फ़ोन विहाणे हेठां रखी रओ ठीकु कंदे दर ॾांहुं भॻसि। आई चाचा आई। दर खोलियुमि, चाचो अंदरि दाख़िल थियो। अस्सलाम वालेकुम अम्मा। उन भाकुर फाथो, मथे ते हथु रखियाईं, मूं घटीअ ॾांहुं निहारियो। अधो पोइ ईंदो जल्दी। संदसि हथ में पेती हुई, अलाए कॾहिं खणी वियो हो। बहरहाल लॻो पिए त हू सामान सूधो मोटियो आहे। अंदरि अची हू सिधो मुंहिंजे खट ते वेठो। अमड़ पहिरीं पाणी ॾे, पोइ कुझु खाराए। जी चाचा। मूं पेती खईं। रख मां अंदरि कयां थो धीअ। न एॾी ॻरी नाहे चाचा, मां करे थी वठां। मूं पेती अंदरि रखी पाणी भरे ॾिनोमांसि। पीउ हू गुसलखाने ॾांहुं हलियो वियो। पटाटनि जी भाॼी गरम कंदे ऐं फुल्कियूं पचाईंदे मुंहिंजो अंदरि सवालनि जे वर हो। छा थियो आहे? ईअं कीअं अची वियो आहे? अबे काल बि नाहे कई। अङण में ॿी खट छिके आयसि। मानी रखीमांसि। अबो कॾहिं थो अचे चाचा? जल्दी अमड़। जावेद जी ख़बर पइजी वई आहे? जी अम्मा। पकी या? मूं ॻाल्हि अध में छॾी। बिल्कुलु पकी। अलाह कंदो त घर अची वेंदो। किथे आहे? उते ई आहे, उते। हैरान थियसि मां। उते किथे? संदसि मुख ते ज़हर ॿुरी आयो। ॾीए जे हेठां ऊंदहि हूंदी आहे मड़, कुझु नज़र न ईंदो आहे उते। मतिलबु चाचा? असां अलाए किथे किथे वञी निकिता हुआसीं, ॾाढा परां थिया हुआसीं। ज़ेबुल घुमी फिरी ॾस त हिते जो ई निकितो। माना जाऊ हिते ई हो? ज़मीन आसमान खेसि ॿिधो कोन हो? हिते ई पाड़े में हो? हुन मूं ॾांहुं निहारियो। वात मां न कढजांइ लालण वटां। हैरत में चया मुंहिंजो वात पटिजी वियो। हिते हिन वटि? हाओ। माठ थी वई हुअसि। चाचे खे टिक ॿधी वेठे ॾिठमि। शक त असांखे पहिरीं थियो, पर असांखे ॾाढी हिरफ़त सां विचोलनि परे कयो। जीअं जीअं जुई छॾीसीं तीअं तीअं हुननि खे पक थी त ध्यानु हटिजंदनि ऐं हू खेसि कढी वेंदा। पर अधे जे ज़हन खे कमाल आहे। अहिड़ी अखि रखी हुआईं जो हू परेशान थी विया हुआ, कढी न सघिया। महसूसु करे विया हुआ छा? ॿियो न त वरी, न त कढी न वञनि हा। पोइ बसि बाक़ी थोरो इंतज़ारु कर। अबो मोटी आयो आहे। हाओ। ॻोठ? हा मां मोटियो आहे त ॻोठ मोटंदो न। हुन मानी खाई पूरी कई। मूं थांव खयां। चाचा हथ धोई आयो। अची सिधो खट ते लेटियो। मां पंहिंजी खट ते वेठसि। जाऊ मिली वेंदो न चाचा? वहम अञा बि वेठल हुआ। हू मुड़कियो। अलाए केतिरनि ॾींहंनि खां पोइ संदसि चहिरो पुरसुकून थियो। बिल्कुलु मिलंदो, बल्कि ॼाण आयो। सभु कुझु अजीब थी वियो। कलाक अधु पहिरीं अंदर ते जेको बार हो सो त अलाए केॾांहुं वियो। अङण में रोशनी वधी वई हुई। मुंहिंजो भाउ अचे पियो, जंहिंजे लाइ मुंहिंजे रूह में वढ हुआ। हिन नामर्द खेसि पाण वटि रखी अलाए कहिड़ो सुलूक कयो हूंदो। अलाए कहिड़ा ॾझा ॾिना हूंदाईंसि। हीउ कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? कंहिंखे खणी लिकाए पाण केॾी दीदा दलेरीअ सां ॾंद कढी हलंदो थो रहे। कंहिंजे हियाम में हथु विझंदे खेसि को शर्म नथो अचे। जंहिं न उहो कांध कयो आहे ऐं असां सां गॾु रहियो आहे,
त माना हुन असांजी तड़प जो हिकु हिकु मंज़रु ॾिठो हूंदो, माना हुन अञा वधीक मज़ा वरिता हूंदा। याने मुंहिंजे रिश्ते सां इनकार जो हुन पूरो पूरो बदिलो वरितो पए। ऐं मथां वरी चाचा कयूम जूं नमूनेगिरियूं कीअं विड़ी वियो हो? छा खेसि पंहिंजे पुट जे अफ़ालनि जी ख़बर न हुई? हीउ लालण छा हो? चरियो हो छा या ज़ालिम हो? ओचितो डॉक्टर जो आवाज़ु कने पियो हो, ज़हनी मरीज़ आहे। उहो बि कंहिं महिल शदीद कावड़ ईंदी अथमि, कंहिं महिल क्यास। त मतिलबु हीउ चरियो हो, ज़हनी मरीज़ हो। जे ज़हनी मरीज़ हो त खेसि हिकु पासे रखनि हा न, ईअं खुलियल कीअं छॾियाऊं पए। मूंखे हिमत न पए थी, मां चाचा कासिद खे छा चवां, छा पुछांसि। बसि दिलि चयो पिए त वञा ऐं हिन लालण खे गोलियुनि सां परूण करे छॾियां। हिननि बासियो आहे चाचा? हिमत करे पुछ। अब्दुल कयूम नखरा त वॾा पे कया, ख़ैर आख़िर में अची फाथो आहे। चाचा कयूम त न खणायो हो? हा, पर लाल बख़्श पुट त अथसि न, पुट जो भर त कंदो न। चाचा अहिड़ा कम कंदो आहे छा? चाचा कासिद का बि वरंदी कान्हनि। संदसि वेकिरी मुर्क सभु वरंदियूं ॾेई वई। ईअं पंहिंजनि में शायदि पहिरियों भेरो हथु विधो त न मां उन पासो वरायो। हाणे माफ़ियूं घुरंदा, हितां हुतां जिंदु छॾाईंदा, ॾोह ॾंड ॾींदा। बचति रुॻो उन करे पई थिएनि जो हितां जे डॉक्टर चयो आहे त लालण ज़हनी मरीज़ आहे ऐं हू संदसि इलाज हेठि आहे। सभु कुझु बर्बादु थी वियो। मुंहिंजे भाउ खे जंहिं खयो हो उन जे बचाव लाइ डॉक्टर जा पना काफ़ी हुआ। माना उहो इल्ज़ाम कंहिं ॿिए जे मथे ते पियो वियो। जाऊअ खे खयूं लालण हो, पर हाणे नालो कंहिं ॿिए जो खणी। हुननि जहिड़ो कर राॼूणी थी कई ऐं लालण खे वॾे में वॾी मदद डॉक्टर जे कागज़नि पे कई त हू चरियो आहे। अल्लाह, हीउ सभु छा थी वियो? चाचो लेटियल हो, मां ईअं ई खट ते वेठी हुअमि। तूं बि चेल सिधी कर मां, मतां हू अचण में थोरी देरि कनि। जी चाचा। रो मथां ढके लेटी पियसि। आसमान ते सितारनि जो अक्स अजीब हो। चंडु लही वियो हो, शुरूआती रातियूं हुयूं। मूंखे लॻो हो मुंहिंजे वजूद ते मोहबतनि जो चंडु बि शायदि एतिरो ई तकिड़ो चढ़ी लही वियो। चुप चुप करे रए खे मुंहं ते रखी चाचे खे पुठी ॾींदे मूं मोबाइल खयो। स्क्रीन ते ॾिठमि। दिलि चयमि हिकु नियापो ॿियो लिखांसि। रस्तो वन वे ई ठीकु हो, वरी कुझु न करे सघियसि। अजीब माहौल हो जंहिंमें साह खणी रही हुअसि। मूंखे पंहिंजो पाण सम्झ में न पिए आयो। छा हू मूं में उहो कहिड़ो जज़्बो हो जंहिं हेठि मां जीअसि पए? भाउ जे विञाइण ते मूं हाय घोड़ा न कई हुई। अमां जे ज़हनी तवाज़ुन विञाइण ते मुंहिंजो रिएक्शन को घणो न हो। डॉक्टर जे इज़हार मुहबत ते मां मुतवाज़िन हुअसि। मां छा हुअसि? माण्हू थोरियुनि थोरियुनि ख़ुशियुनि ते रड़ियूं कंदा आहिनि, झुमिरियूं हणंदा आहिनि, रंज जी ज़रड़ीअ ते फिसी पवंदा आहिनि। मां छा हुअसि? कहिड़ो किरदारु हो मुंहिंजो? छा मां ज़ालिम हुअसि या मां दिलि जी कची हुअसि, कमज़ोर हुअसि? जे रुनम पे त नार वहाए पे छॾियमि, जे चुप हुअसि त चुप, जे खिलां त बसि न कयां। छा मां चरी हुअसि? जे भला मां चरी आहियां त छा डॉक्टर मूंखे चरियाप सूधो क़बूलियो आहे? हू जे नफ़्सियाती माहिर आहे त हुन छो न सोचियो त मुंहिंजो अंदरि छा थो आके? ऐं भला हुनखे लालण छो न सम्झ में आयो आहे? एॾो वॾो क्रिमिनल खे सम्झ में ई न आयो हूंदो। ऐं जे हुन लालण खे सुञातो आहे त छा खेसि उहो अंदाज़ो न थियो हूंदो त जाऊ हुन वटि आहे? हुन जे लालण जो इलाजु कयो पिए त लाज़िमन किथे त का सोच ईंदी हूंदसि त उहो उते बि थी सघे थो। पोइ उते छो न हुन ख़्यालु कयो? छा डॉक्टर बि अहिड़ो ई को ग़लति माण्हू हो? छा उन करे ई मां मुहबत खां ॾिनसि पई? मां छा आहियां? डिॼणी, बहादुर, ज़हीन, सादी, बेवकूफ़, लाइलम या हीणी? मूंखे पंहिंजो पाण खे छा सम्झणु घुरिजे? लॻमि पिए ज़हन हाणे वञे पियो। वाक़ई चरी थियां पई। हुनखे मूंसां ईअं न करणु घुरिजे हा। हुन मूंखे ॼातो पिए लाज़िमन मुंहिंजे चहिरे ते मुहबत पढ़ी ई हुन मुंहिंजो हथु तलबियो हो। पोइ हुन ईअं छो कयो? मुंहिंजे अंदर में केरु ॻाइणु लॻो हो।
मेरी दिल मासूम को एॾी नाले सज़ा परदेसी। का सज़ा आई पिए अलाए न पिए आई, कुझु वॻो पिए अंदर में, तूं जल्दी आ परदेसी। अलाए हाणे ईंदो बि अलाए न, अलाए अचण लाइ चवण बि घुरिजे अलाए न। अंदर जो कोठो हाणे वीरान हो, उते चढ़ी ॾिसण जो ख़्यालु केॾो न अजीब लॻी रहियो हो। हर सिट सां पंहिंजे अंदर जो आवाज़ु ॼण सुॾकी रहियो हो। चढ़ कोठे उते वल वल ॾेखां तेॾी राह परदेसी। मां छा सर्दु हुअसि, थधी हुअसि, या जज़्बनि जी तपश मुंहिंजे अंदर में को दूध दुखाए न सघी हुई। मां छा हुअसि, जे सर्दु हुअसि त एॾी रुनस छो पए, ऐं जे मुंहिंजे अंदर में का तपश हुई त एतिरनि वाक्यनि ते मुंहिंजो सलूक एतिरो सर्दु छो हो। छा मां वाक़ई ज़हनी तवाज़ुन विञाए वेठी हुअसि। वक़्तु मिटजंदो आहे, बराबरि बीह नथो, हिकु जहिड़ो बि न रहे थो, हिकु जहिड़ो बि नथो रहे। पर एॾी तेज़ तब्दीली, सभु कुझु कीअं फटाफट थी वियो। लालण जो ओचितो रिश्तो घुरणु, अबे जो इक़रारी अंदाज़, मथां अमां जो इनकार करणु, ऐं उन ते खेसि धारीअ जे ताने ॾियण साण हिकु जदवल जी शुरूआति। हुन हिकु ताने, सिर्फ़ु उन हिकु मुहिणे सभु कुझु बदिलाए छॾियो हो। अमां जे दिलि जो शीशो भुरियो हुयो, हुनखे ॾार पिया त बसि पवंदा रहिया। जे उहे ॾार न पवनि हा त शायदि उहो एॾो जल्दी एॾी तकड़ी चरी न थिए हा। इनकार जी सूरत में लालण जो बदिलो जावेद खे अगवा करण वारो कमीणाइप जी हद हुई। ईअं थींदो आहे छा? अहिड़ो कहिड़ो ॾोह थियो हो? रिश्तो आहे, थियो थियो, न थियो न थियो, को हज फ़र्ज़ु हो छा जो हुनजो मुंहिंजो निकाह केॾी न किरियल सतह ते लथो हो। मथां अबे जी जाखोड़, संदसि सोच, संदसि एतमाद। अमां जे चरी थी हुई त सभु ॼण लुढ़ी वियो हो, सॼे घर जो निज़ाम बिगड़जी वियो हो। उहो त अबे जो एतबार ऐं एतमाद हो जो हुन सभु कुझु मुंहिंजे हवाले कयो ऐं पाण जाऊअ जे गॾु ॻोल्हणु निकिरी पियो हो। हुननि बि त ॾिठो पिए न, अॻियां पोयां को बि न हो। जेके मिट माइट पहिरीं ॾींहुं आया बसि आया, पोइ को बि न लड़ियो। हैरत त इन ॻाल्हि जी हुई त कंहिं का छड़ी काल्हि बि न पिए कई। सॼी फिल्म साम्हूं हले पई। घणा ॾींहं थिया हुआ, 25, 30, 40 लॻो पिए। ॾींहं न हुआ कि साल हुआ। हयाती हिकदमि जवान करे छॾियो हो। मूंखे पाण खां डपु थियणु लॻो। मुंहिंजी कल्ह खिलियल आहे, मां चरी आहियां, सही न आहियां, कुझु न कुझु अथमि ज़रूरु। पोइ छा कयां? डॉक्टर खे ॾेखारियां, चवांसि मूंसां छा विधन आहे? मूंखे लॻे थो मुंहिंजे अंदर में केरु रहे थो जंहिंजी गुफ़्तगू हाणे मूंखे नथी वणे। मुंहिंजी जिंद उन आवाज़ मां छॾाए, मां हाणे पंहिंजो पाण खे ॿुधणु नथी घुरां। त पोइ मूं कंहिंखे पियो ॿुधणु घुरियो? मन जे अंदरि शायदि उहो आवाज़ु हो जंहिंखां परदो थियलु हो। हाणे उन जा परदा खुलण ते हुआ त वरी ही मामिलो कर खणी रहियो हो। चाचा जे हिकिड़े जुमिले में ई केॾो ॾंग हो। माना हुननि डॉक्टर खे बि ॾोही पिए सम्झो। छा ही कुझु लम्हनि जो ख़्वाबु हो? छा कंडनि जूं नोकूं गुलनि जे मुर्कुनि खां तिखियूं थी वियूं हुयूं? राति जो पोयों पहरो जो बेल वॻी, टप ॾेई ॿई उथियासीं। चाचे डोड़ी दर खोलियो, अबो जावेद खे वठी आयो। बहार अची वई हुई। चाचा कासिद खे पेरे पई भाकुर भरण खां पोइ हू सिधो मूं ॾे भॻो। भाकुरें पइजी भॼी पिया हुआसीं। आपी आपी, हू सुॾकी पियो हो। मां बि ज़ारो कतार हुनसि पिए। अखियुनि तां नमी घटि थी त ॾिठमि अबो बि रोई रहियो हो। मूंखे ख़्यालु आयो हो मां त अबे सां बि कान मिली हुअसि। जाऊअ सां गॾु ई थोरो अॻिते वधियसि त अबे पाण असांखे भाकुर में भरे वरितो। रोंदे चयाईं, रब जो शुक्र डॉक्टर, मां सुरखरू थियुमि। हुनखे घर वठी ई मोटियुमि। मुंहिंजनि ॻोड़नि मुंहिंजी ज़ुबान बंदि कई हुई। ॻाल्हाइण लाइ कुझु बि न पिए मिलियो। सुॾका हुआ, ॻोढ़ा हुआ, जंहिंजी ज़ुबान पंहिंजो पाण खे मञाए रही हुई। अंदरां अमां निकिरी आई हुई। हुन ख़ाली ख़ाली निगाहनि सां असां सभिनी खे बीठे ॾिठो। जावेद हिकदमि ॾांहुं भॻो, वञी भाकुर में भरियाईंसि।
रड़ियूं कंदे चवणु लॻो, अम्मा अम्मा अची वियो आहे अम्मा। उहो पथर जो बुत हुई। जावेद जे भाकुर बि कुझु न पिए कयो। अम्मा जूं ॿाहूं वरियूं ई न पए। जावेद परेशान थी वियो। अम्मा अम्मा। बाबा अॻिते वधियो। शमा, ॾिस जावेद आयो आहे। जाऊ, पंहिंजो जाऊ। अबे जे मुंहं ते ॻोड़नि जी नमी हुई। हू ॼण बे अख़्तियार ॻाल्हाए रहियो हो। ॾिसींसि न, ॾिसींसि, पक करींसि, पक कर पंहिंजे बचिड़े जी। जावेद अची वियो आहे, भाग भरी, सुञाणीसि न। अम्मा जावेद जे भाकुर मां पाण छॾायो ऐं थोरो परे थी बीठी। मूं वटि त कोन्हे आयो। त कंहिं वटि आयो आहियां अम्मा? जावेद जज़्बाती थी वियो। मूं ॾे निहारींदे चयाईं, अम्मा छो नथी सुञाणे आपी? हीउ छा थी वियो आहे अम्मा खे? मूं खेसि इशारो कयो, छॾींसि न, अञा चिंबड़ीसि। इशारो करे मूं वॾी ग़लती कई हुई। जाऊ जीअं ई संदसि वेझो वियो हो, हुन रड़ कई, हट परे, छॾ मूंखे छोरा, अलाए केरु आहीं? मां सुञाणा कोन, तूं पियो ॻिचीअ पई। आहीं जावेद जी जुतीअ जहिड़ो बि कोन। जावेद निपुटो। एॾो ज़ोर सां जावेद खे धिको ॾिनई जो हू ज़रे घटि खट जे पाए में वञी लॻी हा। अबो हिकदमि अॻियां वधियो। जावेद खे संभालियईं। ॿाहिरि अच बचा, खेसि थोरो वक़्तु ॾे। अम्मा हिकदमि अबे ॾे मुड़ी। ज़ेबुल लाइ केॾांहुं वई आहे? चई निकिती आहे त जावेद खे वठी थी अचां। वठी अचे त तोसां बि मिलायांसि थी। ठीकु आहे? अबे मुरकियो। हालत हुनजी बि अजीब थी वई हुई। जावेद त अखियुनि ते हथु रखी रोई रहियो हो। मूं खेसि भाकुर में भरियो। हीउ छो थो रोए? अम्मा हैरत विचां पुछियो। हिन जो भाउ गुम थी वियो आहे अदी, चाचा कासिद चयो। मिली वेंदुसि, मिली वेंदुसि। अम्मा दिलदारी ॾिनी। ज़ेबुल खे चओ, उहा ॻोल्हे ॾींदसि। सभिनी वटि ॻाल्हाइण लाइ हाणे छा बचियो हो? खेसि उते ई छॾे सभु ॿाहिरि निकिरी आया हुआ। अबे जी हालत अजीब हुई। जाऊ बि ॼण हिकदमि जवान मुड़ुसु थी वियो हो। कुझु ॾींहंनि जे सफ़र में हुन ॼण सदियूं तय करे वरितियूं हुयूं। चांहि मानी खाईंदे हुन भरियल आवाज़ सां पुछियो, अम्मा जी अहिड़ी हालत कॾहिं खां थी आहे आपी? पहिरें ॾींहं खां मूं पाण संभालियो, पहिरें ॾींहं खां। हुन तुंहिंजी जुदाईअ खे पाण ते सवार करे वरितो भाउ। बसि पोइ ॾींहों ॾींहुं हालत ख़राबु थींदी वियसि। डॉक्टर छा था चवनि? चवनि था ठीकु थी वेंदी इनशाला। शुरूअ खां ई न सुञातई पए। न, पहिरें ॾींहं में सुञाणींदी हुई। पोइ आहिस्ते आहिस्ते बसि ॼण स्लेट धोपजंदी वई। हू माठि थी वियो हो। अबो परियां खट ते लेटियल हो। असां ॾे निहारींदे चयाईं, हर कंहिं वटि हौसले जो अलॻि जहान हूंदो आहे बाबा। मथां वरी मुहबत जो सौदो बि हर को पंहिंजे हिसाब सां कंदो। के मुहबत में होश संभालण जी कोशिशि कंदा आहिनि, के न। तुंहिंजी माउ मुहबत में पंहिंजा होश विञाए वेठी। माउ जी दिलि आहे बचा, अहिड़ी हूंदी आहे। जाऊ लही वियो। जेका शइ मूंखे हुन में हिकदमि महसूसु थी हुई, सा संदसि रंग जो लहसाइजी वञणो हो। हू सॼो लहसिजी वियो हो, ॼण काढ़नि में क्रिकेट खेॾंदो हुजे या ज़मीन ते ततल उस में पोरियो कंदो हुजे। ऐं ॿियो त संदसि जिस्म हल्को थी वियो हो। लॻो पियो हुन ठीकु तरह सां मानी न खाधी हुई। हिकु डिघो ज़हनी ऐं जिस्मानी अज़ाब भोॻे आयो हो त पाण सां गॾु माठि बि खणी आयो हो। हुननि तमामु घटि पे ॻाल्हायो ऐं खेसि पुछां जी मुसीबत में मूं बि फासाइणु न थे घुरियो। निंड आयसि त अबो मूंखे वठी अङण में हलियो आयो। सुबुह थियण में कुझु वक़्तु हो। राति आहिस्ते आहिस्ते मोकिलाए रही हुई। पिरिया फुटी जा रंग पंहिंजी जादूगरी ॾेखारे रहिया हुआ। कुकड़नि जा दस शुरू थिया हुआ। पाण सां गॾु खट ते विहारींदे हुन चयो, जावेद हिते ई हो ज़ेबुल, पंहिंजे ॻोठ में। हुननि खन पल में जेको खेसि ग़ाइबु कयो हो, सो उते ई खणी विया हुअसि। मूंखे अंदाज़ो थी वियो हो त एतिरो तकिड़ो हू खेसि मुंतक़िल नथा करे सघनि, सो मूं पंहिंजो हिसाबु किताबु पे कयो। हुननि जे मुंहं में धूड़ विझण लाइ ई मां सभिनी जे साम्हूं तोखे छॾे घर ॾेई परे निकिरी वियो हुअसि। हुननि खे बसि हिमत न थी, छाकाणि त कुझु अहिड़ा माण्हू विच में आंदमि जो ही सत सारे न सघिया। मां हैरत सां खेसि ॿुधी रही हुअसि। लालण पाण खणायो हो। जावेद जे दोस्तनि मार्फत अॻिरो ज़ाहिद हो, रहीमा जो पुटु। हुन अलाए कहिड़ी ॻाल्हि जावेद खे कई जो बसि
जीअं गॾिजी निकितो त 2 मिंटनि में दर खोले अलाह ॾिते जे घर में घिड़ी विया। मेलो जिते लॻल हो उते मोड़ ते ई त अलाह ॾिते जो घर हो ऐं कुदरत ख़ुदा जी त उन ॾींहुं ॾिठो घर में हो बि कोन, मथां वरी घिटीअ में बि केरु कोन हो। जाॻो खे पहिरीं सॾु करे पासे खां वठी विया ऐं अकुल त ॾिसी न पाड़े में रखियो वेठा हुआ। केॾा न दलेर हुआ। अलाह कारो मोह कंदुनि, सो त कंदुनि ई कंदुनि अमां, पर असां को छॾींदासीं छा। हुन भिरूं गुतिया। असां हेठां ई पे वरिती त जीअं छोकिरे जी ॿांह वरी मिले। हाणे ॾिस त कीअं नथो टंगो टोली कयानि। वॾी होशियारी ॾेखारी अथनि न। लालण वञी के उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं डॉक्टर जे साम्हूं कयूं। डॉक्टर वरी अहिड़ो भूख बसर जो हिकदमि मञे वेठो आहे। हुनखे कागज़ लिखी ॾिनई त हीउ दिमाग़ी मरीज़ आहे, चरियो आहे। सो हाणे उन बहाने सां लालण जी जिंद छुटी सघे थी। ऐं ॿियो त घणो हथ पेर ज़ाहिद वारनि नफ़रत विचाया हुआ, सो उहे सवां सिधा फाटा आहिनि। लालण त विचां ई विचां निकितो थो वञे। दुआ कर उन निभागे डॉक्टर खे जंहिं चङाई करे विधी अथसि। हूअं ॾिसजे त चङाई पाण सां बि थी वई आहे, जो असांखे सही सलामत बचिड़ो मिलियो आहे, न त हुननि जा त पूरा इरादा खेसि मारे लुणण जा हुआ। रब करीम जा जेतिरा बि शुक्र अदा कजनि उहे घटि आहिनि अमां। सॼो घर भरिजी वियो हो। सभु आया हुआ मुबारकूं ॾियणु। उहे मिट माइट जेके सॼो वरसो अलाए किथे गुम हुआ हाणे वरी आया हुआ ऐं कमाल बेनकाईअ सां आया हुआ। हर को वॾियूं बिरांगूं पियो भरे। हर कंहिं पंहिंजे पारां का न का कोशिश कई हुई। हर कंहिंखे उहो इत्मीनान हो त ज़ेबुल निसा, अली रज़ा ऐं शाइना बिल्कुलु ख़ैरु आफ़ियत सां आहिनि ऐं शमा पंहिंजे घर खे संभालण में कामयाबु आहे। माइट ऐं माइट आहे। मूं ऐं नसीबा लाॻीतो ख़िदमतूं पे कयूं, चांहियूं मिठाइयूं नाश्ता मंझंदि जी मानी। मासी हनीफ़ा अमां जी भर न छॾी हुई। उहा वरी ॼण उते महाज़ संभालियो बीठी हुई। उन सॼी हणवठ में ध्यानु न रहियो हुअमि। शाम थी त जॾहिं कुझु पलनि लाइ मोहलत मिली त मोबाइल ॾिठमि। सुबुह सां हुनजो नियापो लॻल हो। ख़ुशियूं मुबारक हुजनिव मैडम। अखियुनि में अलाए छा लही आयो हो। हुनखे अलाए ख़बर हुई अलाए न, हीउ त सभु ईअं थी वियो हो ॼण आङुरियुनि आङुरियुनि खे छुयो हुजे। हथ त मिली न सघिया हुआ। खेसि कहिड़ी ख़बर हुई त हुनजो किरदारु असां वटि, असांजे घर वारनि वटि छा जुड़ियो हो। मूं मोबाइल नसीबाना वधायो, हुन मैसेज पढ़ियो, मुबारक थो ॾियईं। इन खां अॻु मुंहिंजो मैसेज बि ॾिस। हुन स्क्रोल कढी पढ़ियो ऐं ख़ुशीअ विचां टप ॾिनई। न तूं मञी वईं। भिकोड़ियल चपनि सां इक़रार में कंधु लोॾींदे चयुमि, हिन इक़रार जो को बि फ़ाइदो न आहे नसीबा। संदसि मुंहं ते हेड हारजी वई। छा मतिलबु? हुन कुझु अहिड़ो करे वरितो आहे जो हाणे हिन दर ॾांहुं निगाह खणी ॾिसी बि नथो सघे। छा कयो ताईं? सॼी ॻाल्हि ॿुधाईमांसि। उहा चुप थी वई। उन में हुनजो कहिड़ो क़ुसूरु ज़ेबुल? उहो केरु चवंदो? पाण चवंदासीं। कंहिंखे? चाचा वारनि खे? सभिनी खे? कंहिंजे हक़ में? डॉक्टर जे हक़ में? कहिड़ी ख़ुशीअ में? मतिलबु साफ़ त कहिड़ी ख़ुशीअ में? हूअ मुंझी पई हुई, ॼण चवण लाइ कुझु बि न हुजेसि। ॾिस नसीबा, जे पाण हुनजी फेवर कंदासीं त माना का गड़बड़ आहे न। सॼो घर हुनजो मुखालिफ़ आहे। बाबा ऐं चाचा खे मथसि एतिरा कट हुआ जो तूं सोचे नथी सघीं। हाणे उते जे असां पासो खणंदासीं त हल भला ही ठही बि वञनि, अबे वारा खेसि माफ़ बि करे छॾीनि। पोइ जे रिश्तो आयो त ॻाल्हि त वरी बि उते वञी बीहंदी त असांजो को न को तालुक़ु हिननि ॾींहंनि में जुड़ियो ज़रूरु हो। पोइ अई घोड़ा ख़ूबस्त, इहो त मूं सोचियो ई कोन हो। घर में मूंखे अकेलो ॾिसी डोड़ी वञी हुन सां घिटीअ में बीही ॻाल्हाई थी त जीअं इल्ज़ाम न लॻे। उते ॻाल्हि सम्झ में नथी अचनि। उहा चुप थी वई हुई। मूं कंधु झुकाए छॾियो हो। अखियुनि में नमी लही रही हुई। माना सभु ख़तमु ज़ेबुल। मूं हाकार में कंधु लोॾियो। को नमूनो, का ॻाल्हि, कुझु मिड़े न को। उहो त ज़ुल्म थींदो। त ज़ुल्म कोन थींदा आहिनि छा? उहा वरी माठि थी वई हुई। मूं हुनजो हथु झलियो। ज़ुल्म वरी वरी थींदा आहिनि। अहिड़ियूं इक़रार वारियूं रातियूं सिर्फ़ु हिकु भेरो ईंदियूं आहिनि। अहिड़ियूं रातियूं जेके सॼी उमिरि लाइ साथ ॾियण में सदा बहार रहंदियूं आहिनि।
अबे अलाए छो हुनखे घुरायो हो, अलाए घुरायो हुआईंसि या हू पाण आयो हो। अंगण में वेठा हुआ अबो, चाचो कासिद ऐं मामू अमान लाइ। अंदरि आवाज़ु आयो पिए। हुननि जेकी कुझु ॻाल्हायो पिए सो सभु पिए कनायमि। को झेड़ो झटो न हो, ॻाल्हि तहज़ीब जे दाइरे में हली रही हुई। उहा ॻाल्हि पाण इस्पताल में करे पिए सघियासीं, पर मूंखे अम्मा खे ॾिसणु अचिणो हो, उन करे हेॾां आयो आहियां ऐं हिते ॻाल्हायां पियो। संदसि आवाज़ु पटरांदड़ उहो एॾो सुठो पियो लॻो त हुन ते कंहिं जो बि रोब न हो। उहो काग़ज़ मटिजी नथो सघे? अबे पुछो। चांहि पीताऊं पिए। रंधिणे जी चीर मां ॾिठमि। हुन इत्मीनान सां ढुक भरींदे चयो, न क़तई न। अंदरि नसीबा मुंहिंजो कुल्हो दॿायो। इते रखींसि। डॉक्टर तोखे सम्झ में अचे थो त इहो इनकार छा कंदो? मामे अमान लाइ ॼण भभकी ॾिनी। हू मुरकियो। मूंखे ड्रेजारियो था? हा, सम्झो था त ख़ौफ़ज़दा थी वेंदुसि। भुलिया आहियो साईं। अव्हां जेकी कुझु बि आहियो हूंदव, रईस हूंदव, कामोरा हूंदव, हिन तरह जा भोतार हूंदव, पर तव्हां डॉक्टर त न आहियो न। डॉक्टर जेकी सम्झे थो उनखे केर बि वधीक सम्झाए नथो सघे। त तुंहिंजो मतिलबु आहे त हू बीमार आहे? चाचे सादिक पुछियो। न त को कूड़ो काग़ज़ हो छा? मां तव्हांखे अहिड़ो थो लॻां जेको कूड़ो काग़ज़ लिखंदो? जे लिखिणो हुजे हा त हिते हिन ऋण पट में अचां हा छा? संदसि ज़ुबान बाहि थी वई हुई। मुंहिंजे शहर जी क्लिनिक केरु ॾिसी न त वात पटिजी वञे। सरकार पर आहियां चरियो कंदो, अहिड़ा ई कम आहियां। चरियो आहियां पर सईं खे सऊं ऐं चरिये खे चरियो चवंदो ज़रूरु आहियां। थोरी देरि माठ थी हुई। पोइ अबे जो आवाज़ु आयो, तव्हांजो उहो हिकिड़ो काग़ज़ हू खणी घुमाईंदा था वठनि। उहो जे हिकिड़ो पन्नो फिरी वञे त लालण लभिजी ई न, पर छो फिरे साईं? हुन अबे जी ॻाल्हि कटी। आई एम सॉरी। मूंखे तव्हांखे ॾिसी लॻो हो त तव्हां हिन सभिनी में सेंसेबल माण्हू आहियो, सम्झू आहियो, पर अव्हां बि ॿुधी ॻाल्हि पिया कयो। आवाज़ु ऊचो न कर डॉक्टर, मामे घूरियुसि। आवाज़ु तूं ऊचो न कर बुज़ुर्ग, हुन साॻी सख़्तीअ सां वराणियो। हिते अम्मा जो इलाजु हले पियो। दवा लिखंदुसि त मर्ज़ु बि त लिखंदुसि न। मर्ज़ु लिखंदुसि त इलाज लाइ तरीक़ो बि लिखंदुसि न। हिते तव्हांजे घर में जॾहिं हुन पाण वटि छुरियूं चाकू लिकाया हुआ, पोइ सॾ ते आयो हुउसि त खेसि बचायो हुअमि न रुॻो खेसि बचायो हुअमि, पर घर वारनि खे बि बचायो हुअमि। हिन लाल ख़ान खे चरियो लिखी मूं ॻोठ खे बचायो आहे। खेनि ॿुधायो आहे त बाबा हिन खां परे रहो। हाणे जे हिन को क्राइम कयो आहे त मां छा कयां? मुंहिंजे इलाज जे करे को कयो अथसि छा? हू उथी खड़ो थियो। ऐं ॿी ॻाल्हि, मूंखे अव्हां जे पुट जे अॻुवाट जी ख़बर न हुई त को लालण कयो आहे। पर जे ख़बर हुजे में बि हा ऐं मां पंहिंजे मरीज़ खे सुञाणां त बि मां उहो ई लिखां जेको मूं लिखियो आहे। सभु उथी खड़ा थिया। तोखे लॻे थो हिन ॻोठ में तूं रही सघंदे? मामे अमान लाइ तारा कढिया। कढी त केरु मूंखे सघे कोन थो हितां सरकार। हू मुरकियो। पर मां पाण ई हलियो वेंदुसि। हीअ जाइ का रहण जे लाइक़ु आहे छा? हलां थो, अला भाई। हुन सभिनी खे हथ ॿधा, हिकु निगाह रंधिणे जे दरीअ ॾांहुं विधाईं ऐं अहिड़े नमूने हुननि खे हथ ॿधाईं ॼणो खेनि ख़बर ई न पवे त हू कंहिंखे इशारो थो करे ऐं ॿाहिरि निकिरी वियो। सभु माठ थी विया हुआ। जहिड़ो कर नांग सुकी वियो हुन। नसीबा मूंखे भाकुर में भरियो ऐं कुल्हे ते मथो रखी सुॾकणु लॻी। मां सम्झी वियो हुअसि खेसि मुंहिंजे हाराइण बर्बादु करे छॾियो हो। स्कूल वेंदे बसि स्टॉप ते बीठल नज़र आयो। नसीबा ॿारनि खे वठी तकड़ी अॻिते वधी वई। वेंदे वेंदे बैग ॾांहुं इशारो कयईं। थेलो खोलियुमि, ॾिठमि रिंग अचे पई। खयमि। पहिरियों ऐं आख़िरी भेरो तव्हांखे फ़ोन ते ॿुधण थो घुरां। वञां पियो, बसि हिकु नज़र ॾिसण लाइ बीठल हुउसि। मुंहिंजो आवाज़ु न पियो निकितो। मां संदसि बिल्कुलु साम्हूं हुअसि, पर भरो हुअसि, पर नज़र त अची रही हुअसि त फ़ोन मुंहिंजे कन ते लॻल आहे। मोहबत ऐं ख़ुशीअ जा पल मुख़्तसिर ॾिसां। हुन मुंहिंजो नालो खंयो, पर रहिजी हमेशह लाइ वेंदा आहिनि। ॾुख
ज़ालिम हूंदो बि शदीद आहे, पर शायदि असां जहिड़नि वटि रही नाहे सघंदो, या शायदि सदा ई रहियल हूंदो आहे। एनीवे थैंक्स फॉर एवरीथिंग। हुन मूं ॾे निहारियो। मूं परियां खेसि बीठे ॾिठो। हैलो हैलो आवाज़ु अचे पियो। हुन उत्साह मां पुछियो, जी। मुंहिंजी ज़िंदगीअ में रंग भरण लाइ महिरबानी। किथे पढ़ियो हुअमि, कंहिंजो जुमिलो हिकु भेरो ॾिठो अथमि, हिकु भेरो ॾिसण जी तमना आहे, सॼी उमिरि तोखे ॾिसण जी तमना रहंदी रहंदी। तुंहिंजो नियापो रखणु चाहियां थो, पर उहो डायरीअ ते लिखी वरितो अथमि, छाकाणि त हाणे हीउ नंबर ऐं उन जा नियापा सभु डिलीट थी वेंदा। मुंहिंजो सुॾिको साह में मुंझारो करणु लॻो। पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। धणी जहिड़ो तोखे नालो ॾिनो आहे, ओतिरो ई तूं औरत जी हुस्नाकी आहीं। सुठी ज़िंदगी गुज़ारजांइ ऐं पंहिंजनि ॿारनि खे उहो ज़रूरु ॿुधाइजांइ त हिते हिकिड़ो डॉक्टर आयो हो जेको ॾाढो ज़िदी हो, उसूलनि जे करे धिका थाॿा खाईंदो हो। ऐं हा, पंहिंजे अंदर जे ॿार खे सदाईं यादि ॾियारजांइ त हीअ हयातीअ जो सभ खां ॾुखियो फ़ैसिलो रंधिणे जे दरिया जे ओट में ॾिसंदड़ अखियुनि जी ताक़त सां कयो हो, ऐं सॼी उमिरि उन ते फ़ख़्रमंद बि रहियो। मां तोखे पंहिंजो चवां अलाए न, मां बहरहाल सॼी उमिरि तुंहिंजो हूंदुसि। ज़िबल ॾिसां साम्हूं बसि निकिती पए, घिटीअ मां मुड़ी पए, आवाज़ु आयो, बसि रुॻो हिकिड़ो जुमिलो ॻाल्हाए। हिमतूं मेड़े चयमि, पंहिंजो ख़्यालु रखिजांइ। तूं पंहिंजो ख़्यालु रखंदीअ न, त मुंहिंजो ख़्यालु सदाईं पियो रखिबो। अलाह भाई। हुन फ़ोन बंदि कई ऐं उतां हथु लोॾियाई। बसि संदसि वेझो अची रही हुई। अलाए छा थियो। मूं कंहिंजी बि का बि परवाह न कई त केरु बीठो आहे, बस में केरु आहे। हिकदमि भरपूर नमूने सां ॿाहिरि होॾे खेसि अलविदा कयमि। अलाह भाई बुड़कियमि ऐं वेंदड़ बस में खेसि चढ़ंदे ॾिठमि। आख़िर मोड़ मुड़ण ताईं बसि मुंहिंजी निगाह में हुई। दरिया जी विथी कॾहिं कॾहिं ओतिरी रखंदी आहियां जेतिरी संदसि आख़िरी भेरो अचण ते रखी हुअमि। साम्हूं कुर्सी साॻी जाइ ते रखंदी आहियां। कोप अञा ताईं धोतो कोन्हे। हू चांहि पीअंदो आहे, उबता सुबता जवाब ॾींदो आहे ऐं पंहिंजा वॾा वार बेतरतीब छॾींदो आहे। खेसि तकड़ि करणी हूंदी आहे, छाकाणि त हाणे हिन घर में हिकु न ॿ चरियूं रहंदियूं आहिनि, जिन खे विछोड़े पागल कयो आहे।